ख़बर अवां खे ॾियूं त उमर सरफराज़ चीमा खे पंजाब जो नओं गवर्नर मुक़रर कयो वियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी ऐलान कयो आहे त उमर सरफराज़ चीमा खे नओं गवर्नर पंजाब मुक़रर कयो वियो आहे। फवाद चौधरी चयो त पंजाब जे गवर्नर चौधरी सरवर खे हटाए नए गवर्नर खे मुक़रर कयो वियो आहे। संदसि चवणु हो त उमर सरफराज़ चीमा खे पंजाब जो नओं गवर्नर मुक़रर कयो वियो। अवां खे आगाह कयूं पिया, पंजाब जो नओं गवर्नर मुक़रर कयो वियो आहे। उमर सरफराज़ चीमा के पंजाब जो नओं गवर्नर कयो वियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी ऐलान कयो आहे त उमर सरफराज़ चीमा के नओं गवर्नर कयो वियो आहे। पंजाब जो फवाद चौधरी चयो आहे त पंजाब जे गवर्नर चौधरी सरवर के हटाए करे नए गवर्नर के मुक़रर कयो वियो आहे। संदसि चवणु हो त सरफराज़ चीमा के पंजाब जो नओं गवर्नर कयो वियो आहे। जी नासिन अवां खे आगाह कई पिया, उमर सरफराज़ चीमा के पंजाब जो नओं गवर्नर मुक़रर कयो वियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी ऐलान कयो आहे त उमर सरफराज़ चीमा के नओं गवर्नर पंजाब मुक़रर कयो वियो आहे। फवाद चौधरी चयो त पंजाब जे गवर्नर चौधरी सरवर के हटाए नए गवर्नर के मुक़रर कयो वियो आहे। अवां खे आगाह कई पिया, संदसि चवणु हो त उमर सरफराज़ चीमा के पंजाब जो नओं गवर्नर मुक़रर कयो वियो आहे। उमर सरफराज़ चीमा के पंजाब जो नओं गवर्नर कयो वियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी ऐलान कयो आहे त उमर सरफराज़ चीमा के नओं गवर्नर पंजाब मुक़रर कयो वियो आहे। नासिन अवां खे आगाह कई पिया, फवाद चौधरी चयो आहे त पंजाब जे गवर्नर चौधरी सरवर खे हटाए नए गवर्नर खे मुक़रर कयो वियो आहे। संदसि चवणु हो त उमर सरफराज़ चीमा के पंजाब जो नओं गवर्नर मुक़रर कयो वियो आहे। अवां खे आगाह कई पिया, उमर सरफराज़ चीमा के पंजाब जो नओं गवर्नर मुक़रर कयो वियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी ऐलान कयो आहे त उमर सरफराज़ चीमा के नओं गवर्नर पंजाब मुक़रर कयो वियो आहे। अवां खे आगाह कई पिया, फवाद चौधरी चयो आहे त पंजाब जे गवर्नर चौधरी सरवर खे हटाए नए गवर्नर के मुक़रर कयो आहे।